ब्रेकिंग न्यूज़ आहे। शिकारपुर खां आवाज़ शेयर कंदासीं। कच्चे में टारगेट ऑपरेशन थियो आहे। पने आकिल वासी मुकवी बाज़ियाब थी वियो। अवा खे आगाही ॾेई रहिया आहियूं। ब्रेकिंग न्यूज़ आहे। शिकारपुर पुलिस गढ़ी तेगो जे कच्चे में टारगेटेड ऑपरेशन कयो आहे। ऑपरेशन दौरान पने आकिल वासी हिसाब वलद गुलाम यासीन खे बाज़ियाब करायो वियो आहे। हिकु भेरो ॿीहर आवाज़ सां ब्रेकिंग न्यूज़ शेयर कंदासीं। शिकारपुर खां कच्चे में टारगेटेड ऑपरेशन थियो। पने आकिल वासी मुकवी खे बाज़ियाब करायो वियो आहे। अवा खे आगाही ॾेई रहिया आहियूं। ऑपरेशन दौरान पने आकिल वासी हिसाब वलद गुलाम यासीन खे बाज़ियाब करायो वियो आहे। एक भेरो ॿीहर अवा खे अहम ख़बर ॿुधाईंदा हलूं। शिकारपुर पुलिस गढ़ी तेगो जे कच्चे में टारगेटेड ऑपरेशन कयो। ऑपरेशन दौरान पने आकिल वासी हिसाब वलद गुलाम यासीन खे बाज़ियाब करायो वियो।